मां ब्रेकर न्यूज़ खणी आयो आहियां लारकन ज़िले ॻोठु हिकिड़े पलो ख़ान गोपांग जो ॻोठु रहवासी आहे कंहिंजो नालो आहे क़ुर्बान गोपांग कंहिंजो मीडिया सां बदतमीज़ी कंदे चयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तान खे खपाए छॾियो हो ऐं डील करे छॾियो हो त ऐं हुन माण्हुनि खे खपाए छॾियो हो त हुन पाकिस्तान खे कर्ज़ु करे छॾियो कर्ज़ई ऐं हुनखे त ॿारहें मुल्क थो खणी करे ॿारहें मुल्कनि पंहिंजे आगस्तान में ठाहे प्रॉपर्टी हुननि खे थो चवनि हो त आगस्तान में ठाहे ऐं इमरान ख़ान खे थो पंहिंजे हिकु पठान हुयो त ॿियो त वरी हुन जेकी त रवैयो हो उहो सही न हो आवाम लाइ को सहूलियत मुहैया न कयई त मीडिया हुनखे 3 सालनि जो जवाबु ॾींदे चयो त 3 सालनि जे अंदरि जे अगरि कोई हुकूमत करे उहो कुझु न ठाहे सघंदो आहे की त 5 सालनि जे अंदरि 10 सालनि जे अंदरि 15 सालनि जे अंदरि की त इंसानु ठाहींदो आहे पंहिंजे पाकिस्तान खे पंहिंजी पाकिस्तान जे इदारनि खे पाकिस्तान जी फ़ौज खे त उहो भरपूर जवाबु ॾींदे मीडिया क़ुर्बान गोपांग खे चयो त तूं हिन ॻाल्हि खे नथो ॼाणे त की तो इदारा कानून बालादस्ती पिया ॼाणनि पर इन में चिड़ खांदे मीडिया खे धमकी ॾींदे चए त मां मीडिया खां डिॼां कोन थो न मीडिया जे कर में वेठो आहियां